बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह अल-अनआम रुकू नंबर 13। आसमाननि ऐं ज़मीन जो बणाईंदड़ आहे, उन्हीअ खे औलाद जो एहतियाज कीअं थींदो ऐं उनखे ज़ाल जो एहतियाज न आहे। ऐं सभु का शइ पाण ख़लिक़ियाईं ऐं उहो सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे। उहो अव्हां जो पालणहार आहे, उनखां सवाइ कोई इबादत जो लाइक़ु न आहे। सभु कंहिं शइ खे पैदा कंदड़ आहे, तंहिं करे संदसि इबादत करियो। ऐं उहो सभु कंहिं शइ खे संभालींदड़ आहे। दुनिया में अखियूं खेसि ॾिसी न सघंदियूं ऐं उहो अखियुनि खे ॾिसंदो आहे, ऐं उहो बारीक बीन ख़बर रखंदड़ आहे। बेशक अव्हां जे पालणहार खां अव्हां वटि निशान आया आहिनि। पोइ जंहिं ॾिठो याने सम्झो तंहिं पाण लाइ नफ़ो कमायो, ऐं जेको अंधो थियो तंहिं ते उन जो नुक़सानु आहे। ऐं ए पैगंबर चयो त आउं अव्हां ते निगहबान न आहियां। ऐं अहिड़ी तरह जा दलील बयानु कयूं था, ऐं हिन लाइ त मतां चवनि त तूं पढ़ियो आहीं, ऐं हिन लाइ त हिन दीन खे उन्हीअ क़ौम लाइ पधिरो करियूं जे ॼाणनि था। ए पैगंबर, जेकी तुंहिंजे पालणहार वटां तोॾांहुं वही कयो वियो आहे, तंहिंजी ताबेदारी कर, ऐं उन खां सवाइ कोई इबादत जो लाइक़ु न आहे। ऐं मुशरिकनि खां मुंहुं मोड़, ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त शिरक न कनि हा, ऐं तोखे मथनि निगहबान न कयो अथऊं, ऐं न कि तूं मथनि को नज़र रखंदड़ आहीं। ए मुस्लमानों, जिन खे मुशरिक अल्लाह खां सवाइ सरींदा आहिनि, तिन खे गारियूं न ॾियो, जे मतां उहे बे सम्झाईअ जे करे दुश्मनीअ खां अल्लाह खे ॻाल्हाइनि। अहिड़ी तरह हर टोलीअ लाइ संदन कम सिंगारियासूं, वरी संदन मोटणु आहे। पोइ जेकी कंदा आहिनि तंहिंजी खेनि सुध ॾींदो। ऐं काफ़िर पंहिंजनि सख़्तु सुहन सां अल्लाह जो कसम खणंदा आहिनि त वटनि जेकॾहिं को मौजिज़ो अचे त उनखे ज़रूरु मञींदा। चओ त मौजिज़ा त ख़ासि अल्लाह वटि आहिनि। ए मुस्लमानों, अव्हां खे कंहिं सम्झायो आहे त उहे मञींदा, सो मौजिज़ा वटनि जॾहिं आया तब न मञींदा। ऐं संदन दिलनि खे ऐं संदन अखियुनि खे फेराईंदासूं, जीअं उनखे पहिरें भेरे न मञूं, ऐं खेनि संदन गुमराहीअ में हैरान थियल छॾींदासूं।